ब्रेकिंग न्यूज़ आहे अवासा शेयर कंदासीं लाड़काणे खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सचल सरमस्त कॉलोनी आमद थी आहे। प्रोफेसर डॉक्टर बिल्किस मलिक जे पोयरनि सां उज़र ख़्वाही कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी मरहूमा प्रोफेसर डॉक्टर बिल्किस मलिक जे हंज वरतल पुट मोहम्मद ताहा मलिक ऐं धीउ गुफ़राना मलिक सां उज़र ख़्वाही कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि गॾु हो। डॉक्टर बिल्किस मलिक पंहिंजी सॼी ॼमार अवाम जी ख़िदमत में गुज़ारी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त लाड़काणे जा शहरी डॉक्टर बिल्किस मलिक जी ख़िदमतुनि खे विसारे नथा सघनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। लाड़काणे मां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मरहूमा प्रोफेसर डॉक्टर बिल्किस मलिक जे हंज वरतल पुट मोहम्मद ताहा ऐं धीउ गुफ़राना सां उज़र ख़्वाही कई। ब्रेकिंग न्यूज़ आहे हिकु भेरो ॿीहर अवासा शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सचल सरमस्त कॉलोनी आमद थी आहे। प्रोफेसर डॉक्टर बिल्किस मलिक जे पोयरनि सां उज़र ख़्वाही बि कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मरहूमा प्रोफेसर डॉक्टर बिल्किस मलिक जी हंज वरतल पुट मोहम्मद ताहा मलिक ऐं धीउ गुफ़राना मलिक सां उज़र ख़्वाही कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी रशीद। जी बिल्कुल, अली रज़ा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सचल सरमस्त कॉलोनी में मरहूम प्रोफेसर डॉक्टर बिल्किस मलिक जी रिहाइश गाह ते हुते आमद थी आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां प्रोफेसर बिल्किस मलिक जी हंज में वरतल पुट मोहम्मद ताहा जेका आहे मलिक ऐं हंज में वरतल धीउ उन सां ताज़ियत कई आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि सोगवार ख़ानदाननि सां अफ़सोस जो इज़हार कयो आहे ऐं डॉक्टर बिल्किस मलिक पंहिंजे समूरी ज़िंदगी अवाम जी ख़िदमत कंदे गुज़ारी थी। इहो बिलावल भुट्टो ज़रदारी चवणु आहे। वधीक बिलावल भुट्टो ज़रदारी चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हिदायत ते डॉक्टर बिल्किस मलिक पाण खे अवाम जी ख़िदमत लाइ वक़ुफ़ करे छॾियो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान जे अवाम ख़ासि तौर ते लाड़काणे जे शहरी डॉक्टर बिल्किस मलिक जी ख़िदमतुनि खे विसारे नथा सघनि। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी।